अहकामात जारी कया तो जिते जिते दोस्त वेठा आहिनि उते उते अवां पहुचो ऐं मां मौलाना अली मोहम्मद साहब मौलाना अब्दुल गफ्फार साहब जोड़ियो अवां जे साम्हूं आहिनि हाणे बि इन्हनि खे पाबंद कयो अथमि त जेसीं ताईं ही धरणो हिते मौजूद आहे जमीयत उलमा इस्लाम जा कारकुन पंहिंजनि झंडनि ऐं डंडनि सां गॾु अवां सां गॾु हिते मौजूद रहंदा जरदारी तोते 24 तारीख के कंदकोट खां इंडस हाईवे पंजाब जो रोड बंद करण जो फैसलो कयो आहे। 25 तारीख ते कमू शहीद बाईपास घोटकी खां नेशनल हाईवे खां पंजाब जो रोड ऐं रस्तो ऐं बॉर्डर बंद करण जो फैसलो कयो आहे। 26 तारीख ते इंशाअल्लाह असां जमीयत उलमा इस्लाम जे तरफां मोटरवे ते इंशाअल्लाह मोटरवे के बंद करे पंजाब जा रास्ता बंद कंदासीं। मोहतरम जनाब बिलावल भुट्टो जरदारी साहब के चवण तो चाया त दुरंगी छोड़ यकरंग हो जा सरासर मोम बनिया फिर संग हो जा। बिलावल साहब हिकड़ो फैसलो तो के हाणे करणो पवंदो त तोखे या पंजाब जे शाहबाज शरीफ सां गॾु बीहणो पवंदो या सिंध जे हिननि गैरतमंद माण्हुनि सां गॾु बीहणो पवंदो। हाणे ॿई शयूं वरी न हलंदियूं हाणे ॿई शयूं बिलावल साहब न हलंदियूं। नारो बि हणे थो सिंधुअ ते केनाल नामंजूर जलसा भी करें तो सिंधुअ ते केनाल नामंजूर जलसा त असांजो कम आहे असां अपोजिशन में हूं तू तो हुकूमत में आ तू भी जलसा करे असां भी जलसा कयूं तू भी तकरीरूं करे असां भी तकरीरूं कयूं तू भी एहतजाज करे असां भी एहतजाज कयूं त पोइ इहा मज़ाक हूंदी क़ौम सां हुकूमत तो वटा। बिलावल साहब जेकॾहिं वाकई तू सिंध सां सचो आ वाकई तू सिंधु दरिया सां सचो आ बिलावल साहब वाकई तू सिंध धरती जो हलाली पट्टा ताज जो शहबाज शरीफ जी हुकूमत सां अलॻि थियण जो फैसलो कर जेकॾहिं हिकु कलाक भी विफाकी हुकूमत हली वञे त असांजो नालो तब्दील कंदा ये न थींदो बिलावल साहब जामसोरे में भी जलसो करे नवंदर में भी जलसो करे 25 तारीख सखर में भी जलसो भी करे क्या न 50 न सवे न हज़ारे कंटेनर ट्रेलर ट्रकियूं बंद भी जाइन तवा वेठा हिते उनको असर के अवां पंहिंजो पाण खे अकेलो न समझो मुंहिंजी जमात अवां सां गॾु आहे। मां पंहिंजी जमात खे बाज़ाब्ता तौर ते ये अहकामात जारी कया त जिते जिते दोस्त वेठा आहिनि उते उते अवां पहुचो ऐं मां मौलाना अली मोहम्मद साहब मौलाना अब्दुल गफ्फार साहब जोड़ियो अवां जे साम्हूं आहिनि हाणे बि इन्हनि खे पाबंद कयो अथमि त जेसीं ताईं ही धरणो हिते मौजूद आहे जमीयत उलमा इस्लाम जा कारकुन पंहिंजनि झंडनि में डंडनि सां गॾु अवां सां गॾु हिते मौजूद रहंदा। 24 तारीख के कंदकोट खां इंडस हाईवे पंजाब जो रोड बंद करण जो फैसलो कयो आहे। 25 तारीख ते कमू शहीद बाईपास घोटकी खां नेशनल हाईवे खां पंजाब जो रोड ऐं रस्तो ऐं बॉर्डर बंद करण जो फैसलो कयो आहे। 26 तारीख ते इंशाअल्लाह असां जमीयत उलमा इस्लाम जे तरफां मोटरवे ते इंशाअल्लाह मोटरवे के बंद करे पंजाब जा रास्ता बंद कंदासीं। बिलावल भुट्टो जरदारी साहब के चवण तो चाया त दुरंगी छोड़ यकरंग हो जा सरासर मोम बनिया फिर संग हो जा। बिलावल साहब हिकड़ो फैसलो तो के हाणे करणो पवंदो त तोखे या पंजाब जे शाहबाज शरीफ सां गॾु बीहणो पवंदो या सिंध जे हिननि गैरतमंद माण्हुनि सां गॾु बीहणो पवंदो। हाणे ॿई शयूं गॾु न हलंदियूं हाणे ॿई शयूं बिलावल साहब न हलंदियूं। नारो बि हणे थो त सिंधुअ ते केनाल नामंजूर जलसा भी करें तो सिंधुअ ते केनाल नामंजूर जलसा त असांजो कम आहे असां अपोजिशन में हूं तू तो हुकूमत में आ तू भी जलसा करे असां भी जलसा कयूं।
कई पिया वञनि, गैस भी कई पिया वञनि ऐं बंदरगाह जो कमायूं भी कई पिया वञनि। एतिरियूं सारियूं चोरियूं कंदे कंदे बिलाखिर दरिया उन्हनि खे पकड़ाए विधो। दरिया जी जॾहिं इन चोरी करण जी कई ऐं पाणीअ खे इन्हनि सुकाइण जी कोशिश कई त इन दरिया जी चोरीअ जे पोयां हिननि जूं ॿियूं खोड़ सारियूं चोरियूं ज़ाहिर थी पियूं। जीअं चवण वारा चवंदा आहिनि त बाबा 29 रातियूं चोर जो हिकु राति भागे जी ज़रूरत हूंदी आहे। बशीर कुरैशी बशीर कुरैशी मुंहिंजा दोस्तो रज़ीज़ो, हिन वक़्तु दरियाए सिंध जो मसइलो इहो तव्हां असांजे ईअं सम्झो साह ऐं जियापे जो मसइलो आहे। असां पंहिंजे साह और जियापे जी हिफ़ाज़त कंदासीं। हिकिड़ी हूंदी आहे चोरी, ॿियो हूंदो आहे धाड़ो। चोर जॾहिं चोरी कंदो आहे त हुनजो हथु कटिबो आहे, शरीयत चवे थी हुनजो हथु कटिबो आहे। जेकॾहिं को धाड़ो हणे त हुनखे फांसी टंगबो आहे। धाड़ेल जी सज़ा फांसी हूंदी। असांजी सिंध में पलण वारा जेके सिंध में पली करे वॾा थिया, सिंध जी मिल्कियतुनि ते उन्हनि पंहिंजी सरदारी ऐं ज़रदारी क़ाइमु कई। सिंध जे नाले ते पली करे, सिंध जे वोटनि ते वञी करे, मर्कज़ में वञी करे मथे सिदारत जे मनसबनि ते पहुता, लेकिन उन्हनि चोरी भी कई त धाड़ो भी हणी। हिकु तरफ़ को चोरी कयूं, सिंध खपाई ज़रदारी, ओ कौम लजाई ज़रदारी, तो शर्म न आए ज़रदारी। सब इन जे मथां इहो मुक़दमो खई बीठा आहिनि त बाबा ज़रदारी खपाए ॾिनो, दरिया सां ज़रदारी खे वरितो आहे। हिन मनसब उहिदा वठण जे लाइ ताक़तवर इदारनि ऐं पूरी सिंध जो अवाम माशा अल्लाह हिन वक़्तु मुतहिद थी करे मैदान ते निकितो आहे। बिला कंहिं तफ़रीक़ जे मज़हबी तबिको, अवामी तबिको और रेड़ीअ ताईं मज़दूर ताईं हर माण्हू मैदान ते निकितो आहे त दरिया ते कैनाल नामंज़ूर ई या तहरीक मैदान ते हुन चवंदा आहिनि त साईं सिंधी जेके सादा आहिनि, सिंधियुनि खे अकुल कोन्हे। पंजाब वारनि खां पुछो त सही त तव्हां त पाण खे मोतबर सम्झंदा आहियो, तव्हांजा 3 दरिया खपाए छॾिया तव्हांजे अॻवाननि, तव्हां त मैदान ते ई कोन निकितव। 3 दरिया खपी विया, 3 दरिया खपायूं, लेकिन हिन वक़्त ताईं उन्हनि कंहिं क़िस्म जी मुज़ाहिमत न कई। उहे ठगनि ऐं घोरनि वारी ज़िंदगी चवनि था असां साईं चालाक आहियूं, असां साईं वॾा दाना आहियूं, असां साईं वॾा ताक़तवर आहियूं। सिंध जे अवाम खे सलाम आहे जो सिंध जो अवाम पंहिंजे दरिया जी हिफ़ाज़त जे लाइ मैदान और रोडनि ते निकितो बीठो आहे। असांजा अलामा नासिर महमूद साहब इंशाअल्लाह अज़ीज़ दोस्त असां